अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप में असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं ख़बरूं, परॾेही मुल्कनि में राब्तनि, मुआहिदनि ऐं छिकताण बाबति अव्हांखे कंदा आहियूं अपडेट्स ऐं उन्हनि बाबति शामिल कंदा आहियूं मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स। नाज़रीन, प्रोग्राम में सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं सऊदी अरब ऐं ईरान विच में वधंदड़ छिकताण जे हवाले सां। सऊदी अरब में शिया आलम खे फाही ॾियण खां पोइ सऊदी अरब ऐं ईरान विच में छिकताण में वेतर इज़ाफ़ो थियो आहे ऐं ईरान में मुज़ाहिरनि तरफ़ां तेहरान में वाक़िअ सऊदी अरब जे सफ़ारतखाने ते हमले खां पोइ सऊदी अरब पारां संदनि मुल्क में मौजूदु ईरानी सफ़ारतकारनि खे वापसि घुराइण खां पोइ इहे मामला अञा वधी विया आहिनि। सऊदी अरब पारां शिया आलम जे मौत जी सज़ा ते अमल करण खां पोइ सऊदी अरब ऐं ईरान विच में लाॻापा सख़्तु मुतासिर थिया आहिनि ऐं ईरान में मुज़ाहिरनि तरफ़ां तेहरान में वाक़िअ सऊदी अरब जे सफ़ारतखाने ते हमले खां पोइ सऊदी अरब तेहरान मां पंहिंजो सिफ़ारती अमलो वापसि घुराए वरितो ऐं सऊदी अरब पारां संदनि मुल्क में मौजूदु ईरानी सफ़ारतकारनि खे बि फ़ौरी तौरु मुल्क छॾण जो हुकुम ॾिनो वियो, जंहिंखां पोइ ईरानी सफ़ारतकार बि पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। मुज़ाहिरनि पारां सऊदी सफ़ारतखाने खे बाहि हई वई ऐं फर्नीचर जी भञ कई वई। सफ़ारतखाने में उन वक़्तु को बि अमलो मौजूदु न हुयो। ईरान जे सदर हसन रूहानी जो चवणु आहे त सऊदी अरब तेहरान सां पंहिंजा सफ़ारती लाॻापा ख़तमु करे कयल ॾोह ते पर्दो नथो विझी सघे। सऊदी अरब जे ईरान सां सफ़ारती लाॻापा ख़तमु करण खां पोइ बहरीन, सोडान ऐं कवैत पारां बि ईअं ई कयो वियो आहे, जॾहिं त गॾियल अरब इमारतनि पारां पंहिंजा लाॻापा महदूद कया विया आहिनि। इन समूरी सूरतहाल खां पोइ ख़िते में फ़िरक़ेवारियत, जंग ऐं सिफ़ारती छिकताण पैदा थी वई आहे, जंहिंखे घटि करण लाइ अमरीका समेत आलमी बिरादरी ॿिन्ही मुल्कनि खे सम्झ खां कमु वठण जो चई रही आहे। रियाज़ जे दौरे ते आयल मिस्र जे परॾेही वज़ीर शामे शकरी सऊदी अरब जे सफ़ारतखाने ते हमले खे नाक़ाबिले क़बूल कोठींदे चयो त ईरान जो रद्द अमल सऊदी अरब जे अंदरियुनि मामलनि में दख़ल ॾियणु बराबरि आहे। तुर्की पारां चयो वियो आहे त ॿई मुल्क तहमुल खां कमु वठनि ऐं सफ़ारती आदाबनि खे नज़र में रखनि। बयान में चयो वियो आहे त तुर्की धमकियुनि खे ख़तमु करण ऐं सफ़ारती ॿोली में ॻाल्हि ॿोल करण जो मुतालबो करे थो। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल पारां ईरानी मुज़ाहिरनि पारां सऊदी अरब जे सफ़ारतखाने ते हमले जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे ऐं ईरान जी इंतिज़ामिया खां मुतालबो कयो वियो आहे त अमरीका खे अञा बि उमेदु आहे त शाम जी हुकूमत ऐं हिज़्ब इख़्तिलाफ़ में मुज़ाकरात हलंदड़ महीने थी सघनि था। अमरीकी परॾेही वज़ारत मूजिबि सऊदी अरब ऐं ईरान खे वधंदड़ छिकताण खे घटि करण लाइ पाण खे ई कोशिशूं करणियूं पवंदियूं, न त इहे इख़्तिलाफ़ ख़िते खां ॿाहिरि बि सिफ़ारती कोशिशनि खे मुतासिर करे सघनि था। परॾेही वज़ारत पारां चयो वियो आहे त इहो मामिलो अॻिते हली अमरीका जे मुफ़ाद में न हूंदो। अमरीकी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त सऊदी अरब ऐं ईरान खे हाणे कोशिशूं वठणु घुरिजनि ऐं ॿिन्ही मुल्कनि खे उन्हनि मसइलनि तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे जिन ते असीं ध्यानु ॾेई रहिया आहियूं, जेकी इन खां वधीक अहम मामला आहिनि। इन्हनि मामलनि में गॾियल क़ौमनि जी अॻुवाणी में शाम जी हुकूमत ऐं एतदाल पसंद हिज़्ब इख़्तिलाफ़ विच में मुज़ाकरात बि शामिल आहिनि। ईरान, सऊदी अरब ऐं अमरीका शाम जे मसइले ते अरिड़हनि मुल्की बैन अल-अक़वामी स्पोर्ट ग्रुप में शामिल आहिनि। इन ग्रुप पारां जंगबंदी समेत शाम जे मसइले जे हल लाइ तजवीज़ूं तयारु करण में पिणु मदद फ़राहम कई वई आहे। अमरीकी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त लाज़मी ॻाल्हि आहे, इहाल जे तनाज़ुर में असीं इन जो जाइज़ो वठी रहिया आहियूं, जॾहिं त व्हाइट हाउस जे तर्जुमान जो चवणु आहे त शाम खे मुस्तहकम करण लाइ थींदड़ कोशिशनि में कामयाबीअ जी उमेदु आहे। सबबु इहो आहे त ईरान ऐं सऊदी अरब पारां अमरीकी परॾेही वज़ीर जॉन केरी जी सरबराही में थींदड़ ॻाल्हि ॿोल में शिरकत कंहिं अतिए या चंदे तौरु नाहे। व्हाइट हाउस मूजिबि शाम में बदअमनी जे ख़ात्मे में सऊदी अरब ऐं ईरान जा पंहिंजा बि मफ़ाद शामिल आहिनि। सऊदी अरब पारां इन सॼे मामले ते बयानु ॾिनो वियो आहे त इन्हनि सभिनी माण्हुनि खे मौत जी सज़ा ॾियण जो फ़ैसिलो
संदन इल्मी, नस्ली ऐं फ़िरके खां हटी करे संदन गैर कानूनी फैलन खे नज़र में रखंदे कयो वियो। पाकिस्तान पारां बि सऊदी अरब ऐं ईरान विच में वधंदड़ छिकताण ते सख़्त ॻणतीअ जो इज़हार कयो वियो आहे ऐं वज़ीर आज़म मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जे परॾेही मामलनि जे मुशीर सरताज अज़ीज़ क़ौमी असेंबली में पॉलिसी बयान ॾींदे चयो त सऊदी अरब ऐं ईरान में सुफ़ारती लाॻापन में छिकताण को पहिरियों भेरो नाहे, पर हिन भेरे इहा सूरतहाल कतई इत्मिनान जोगी इन करे बि नाहे त शिदत पसंदी में वाधारे, दाइश ऐं ॿियनि वेढ़ा गुरूहनि जे साम्हूं अचण खां पोइ ख़िते जा हालात बिल्कुलु तब्दील थियल आहिनि। सऊदी अरब ऐं ईरान जे मसइले जे हल जे लाइ अरब लीग जे परॾेही वज़ीरनि जो हंगामी इजलास पिणु तलब कयो वियो आहे। अरब लीग जे मेंबर मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जो हंगामी इजलास 10 जनवरी ते काहिरा में सॾायो वियो आहे। सऊदी अरब जी दरख़्वास्त ते सॾायल इजलास में तेहरान में सऊदी सफ़ारतखाने जे हवाले सां ईरान जी ख़िलाफ़ वर्ज़ियुनि ते बहस कयो वेंदो। अरब लीग जे नायब सेक्रेटरी जनरल अल सफ़ीर अहमद बिन हली जो चवणु आहे त इजलास जो मक़सदु अरब मुल्कनि जे अंदरूनी मामलनि में ईरान जी मुदाख़लत जी पुरज़ोर मज़म्मत करणु आहे। नाज़रीन, सऊदी अरब ऐं ईरान विच में वधंदड़ छिकताण जे हवाले सां तव्हां मुख़्तसिर रिपोर्ट ॾिठी। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं पठानकोट एयरबेस ते हमले जे हवाले सां, जंहिंमें इंटेलिजेंस में काफ़ी झोल पिणु नज़र आयो। नाज़रीन, पठानकोट में एयरबेस ते हमले खां पोइ पाक भारत सेक्रेटरी सतह जूं ॻाल्हियूं पिणु हिकु सवालिया निशान बणिजी वयूं आहिनि। भारत जे शहर पठानकोट एयरबेस ते दहशतगर्दनि जे हमले खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भारतीय मीडिया पारां पाकिस्तान ते इल्ज़ामबाज़ी कई वई, जॾहिं त पाकिस्तान जे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पारां भारतीय वज़ीर आज़म खे टेलीफोन करे हर मुमकिन मदद फराहम करण जी पेशकश कई वई। वज़ीर आज़म जे फ़ोन ते भारतीय वज़ीर आज़म न रुॻो पठानकोट एयरबेस ते हमले जा तफ़सील ॾिना, पर मोदी पारां इहो बि चयो वियो त जवाबदारनि ख़िलाफ़ तुर्त कार्रवाई कई वञे। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो चवणु हो त दहशतगर्द सदाईं अमन अमल खे तबाह करण जी कोशिश कंदा आहिनि। पठानकोट हमले जो मक़सदु पाक भारत ॻाल्हियुनि जे अमल खे सबोताज़ करण जी कोशिश आहे। ॿिन्ही मुल्कनि जे वज़ीर आज़मनि पारां कयल ॻाल्हि ॿोल ते इतफ़ाक़ करण खां पोइ क़ौमी सलामतीअ जे मुशीरनि विच में बि राब्तो करे जाच सहकार ते इतफ़ाक़ कयो वियो। भारत जे क़ौमी सलामती जे मुशीर अजीत देवाल पाकिस्तान जे क़ौमी सलामती जे मुशीर नासिर जंजुआ खे पठानकोट वाक़िए जी टेलीफोन कॉल्स जो रिकॉर्ड पेश कयो। पठानकोट एयरबेस ते हमले खां पोइ केतिरा ई सवाल उथी रहिया आहिनि, जॾहिं त भारतीय मीडिया हमेशह जीअं आगराही कंदे चयो त दहशतगर्दनि जी गिरफ़्तारीअ ताईं पाक भारत ॻाल्हियूं न थींदियूं, जॾहिं त भारतीय अमलदारनि वरी इहो इल्ज़ाम हयो त दहशतगर्दी कंदड़ पाकिस्तान मां आया हुआ। भारतीय इंटेलिजेंस एजेंसियुनि मूजिबि हमले खां पहिरीं दहशतगर्दनि सरहद पार पंहिंजे ख़ानदान सां बि ॻाल्हि ॿोल कई। गुज़िरियल हफ़्ते थींदड़ हमले खां कुझु कलाक पोइ भारत जे घरू वज़ीर राजनाथ सिंह ट्वीट कयो हो त सभिनी हमलो कंदड़ दहशतगर्दनि खे मारियो वियो आहे, पर उन जे 3 ॾींहनि ताईं दहशतगर्दनि जी मौजूदगी जा इतला मिलण ते ऑपरेशन जारी रखियो वियो हो। हमले जे कुझु ॾींहनि खां पोइ बि इहा ॻाल्हि क्लियर न थी सघी हुई त हमलो कंदड़नि जो तादाद केतिरो हो, जॾहिं त भारत जी दिफ़ा वारी वज़ारत बयानु ॾिनो त वाक़िए खे सिक्योरिटी नाकामी नथो चई सघिजे, पर इंटेलिजेंस में कुझु झोल ज़रूरु नज़र आयो। हमलो करण खां अॻु में दहशतगर्दी जी इतलाउनि बावजूदि बि का कार्रवाई न कई वई। हमलो करण खां पहिरीं दहशतगर्दनि ख़मीस ऐं जुमे जी राति जो हिकु पुलिस ऑफिसर खां गाॾी खसी हुई। पठानकोट हमले जी जाच में अॻुभराई कंदे शक जी बुनियाद ते एसपी गुरदासपुर खे पिणु हिरासत में वरितो वियो आहे। पठानकोट हमले में दिफ़ाई तर्ज़िया निगार पिणु मुख़्तलिफ़ राय रखनि था। तर्ज़िया निगारनि जो चवणु आहे त भारत पारां सम्झ वारो रवैयो अख़्तियार न कयो वियो हो। तर्ज़िया निगारनि जो चवणु आहे त भारत पारां बर वक़्तु अणपूरा क़दम खयां विया। केतिरनि ई क़िस्मनि जी फ़ौज खे ऑपरेशन में इन्वॉल्व करण ऐं घुर्बल दिफ़ाई सामान जी खोट हुअण करे ऑपरेशन केतिरा ई ॾींहं हलियो। हमले जे शुरू थियण वक़्तु ई क़ौमी सलामती जे मुशीर दिल्ली में वाक़िए फ़ौजी अॾे मां 150 अहलकारनि खे हवाई जहाज़ ज़रिए अण वाक़फ़ियत रखंदड़ माहौल में मोकिलियो। इन मिशन जी ऑपरेशनल कमांड NSG डिफेंस सर्विस कोर DSC ऐं भारत जी फ़िज़ाइया जे ख़ासि दस्तनि खे ॾिनी वई हुई।
जॾहिं त उन्हनि 50,000 फ़ौजी जवाननि खे मुकमल तौरु नज़रअंदाज कयो वियो हो जेकी पठानकोट जे इलाइक़े में अॻु में ई मौजूदु हुआ। वाज़े रहे त पूरे मुल्क में कंहिं बि महदूद इलाइक़े में फ़ौज जी मौजूदगी जी इहा सभ खां वॾी तादाद आहे। तजिया निगारनि जी इहा बि राय आहे त NSG जा जवान ऐं ऑफिसर उन इलाइक़े खां अणवाक़िफ़ हुआ, तंहिं करे नुक़सानु खणणो पइजी वियो जंहिंखां बची सघिजो पए। इन हमले में 22 ॼणा ज़ख़्मी थिया ऐं 7 फ़ौजी मारिजी विया हुआ। अस्करी ज़रियनि मूजिबि NSG खे सामान जी खोट खे बि मुंहुं ॾियणो पियो हो। न पठानकोट में मख़सूस सामान हो ऐं न वरी अंधेरे में ॾिसण वारा औज़ार मौजूदु हुआ। तजिया निगारनि जो चवणु आहे त नवंबर 2008 में मुंबई में थियल हमलनि वारियूं ग़लतियूं ऐं कोताहियूं हिकु दफ़ो ॿीहर पठानकोट में बि नज़र आयूं। 2008 में मुंबई हमलनि में 166 माण्हू मारिजी विया हुआ। भारतीय परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त पठानकोट एयरबेस ते हमले बाबति पाकिस्तान खे एक्शन जोगी ॼाण फ़राहम कई आहे ऐं हाणे बाल पाकिस्तान जी कोर्ट में आहे। भारत पारां पाक भारत परॾेही सेक्रेटरी सतह जी ॻाल्हियुनि खे पिणु पठानकोट एयरबेस हमले में मुलविस माण्हुनि बाबति कार्रवाई सां मशरूत कयो वियो आहे। अमरीका पारां पिणु पाकिस्तान खे चयो वियो आहे त भारत में पठानकोट एयरबेस हमले जे सिलसिले में शफ़ाफ़ जांच करे हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान जॉन कर्बी जो चवणु आहे त असां पाकिस्तान सां मुसलसल राब्ते में आहियूं ऐं पाकिस्तान पारां हर मुमकिन ताउन जी ख़ातिरी कराई वई आहे। जॾहिं त इहो नथो चई सघिजे त हक़ीक़तूं कॾहिं साम्हूं ईंदियूं ऐं जांच केसिताईं मुकमल थींदी। नाज़रीन, पठानकोट हमले जे हवाले सां मुख़्तसिर रिपोर्ट अवां ॾिठी। पाकिस्तान पारां भारत खे भरपूर ताउन जी ख़ातिरी पिणु कराई वई आहे। नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अमरीका जहिड़े सुपर पावर मुल्क ऐं उते वधंदड़ दहशतगर्दी जे हवाले सां। जी हा, तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त अमरीका में पिणु दहशतगर्दी जा वाक़िया मामूल बणियल आहिनि। अमरीकी सदर बारक ओबामा पारां गन कंट्रोल लाइ कांग्रेस जो वधीक इंतज़ार करण बजाए हथियारनि सां थींदड़ तशदुद वारियुनि कार्रवाइनि में घटिताई करण लाइ नईं पॉलिसियुनि जो ऐलान कयो वियो आहे। अमरीकी सदर बारक ओबामा मुल्क में हथियारनि जी ख़रीदारी ते पाबंदियुनि जो ऐलान कंदे चयो त हाणे बहानेबाज़ी जो सिलसिलो बंदि करणो पवंदो। वाज़े रहे त हथियारनि जी ख़रीदारी ऐं जांच लाइ नयनि पाबंदियुनि जी मंज़ूरी कांग्रेस खां नाहे वरिती वई ऐं उहे हिकु सदारती हुकुम ज़रिए लागू कयूं पियूं वञनि। व्हाइट हाउस में ख़िताब कंदे सदर बारक ओबामा सख़्त गन कंट्रोल जे क़दमनि में नाकामी ते कानून साज़नि ते सख़्त तनक़ीद कई। अमरीकी सदर बारक ओबामा जो चवणु हो त असांजो मुल्क दुनिया जो वाहिद तरक़ी याफ़्ता मुल्क आहे जिते असीं हर आए ॾींहुं अहिड़ियूं तशदुद जूं कार्रवायूं ॾिसूं था जिते हथियारनि जो खुलियल इस्तेमालु थिए थो। सदर जे ख़िताब दौरान स्टेट रूम में अमरीका में शूटिंग्स जे वाक़ियनि में मारिजी वञण जा वारिस पिणु वेठल हुआ। अमरीकी सदर बारक ओबामा जो उन मौक़े ते चवणु हो त माण्हू मरी रहिया आहिनि ऐं उन खे रोकण वारनि क़दमनि में मुसलसल देर हाणे बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। इहो ई सबबु आहे जो अॼु असीं हिते गॾु थियल आहियूं ऐं असां हाणे माज़ी में थियल शूटिंग्स जे वाक़ियनि जो ज़िक्र न कंदासीं पर उन्हनि वाक़ियनि खे रोकण जी तदबीरनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। नवनि इंतिज़ामी खयल क़दमनि मूजिबि बंदूक विकिरो कंदड़नि जे लाइ लाइसेंस हासिल करणु लाज़मी हूंदो। व्हाइट हाउस पारां पेश कयल मंसूबे मूजिबि सभिनी हथियार ख़रीद कंदड़नि वटि लाइसेंस हुजणु घुर्जे ऐं हू हथियार ख़रीद कंदड़नि जे माज़ीअ जी जांच कंदा। हुकूमत अहिड़नि माण्हुनि जे बारे में मालूमात ॾींदी जेके ज़हनी मरीज़ हूंदा या घरेलू तशदुद में मुलविस हूंदा। उहे हथियार रखण जा अहल न हूंदा। अमरीकी जांच जो इदारो FBI हथियारनि जी ख़रीदारनि जे माज़ीअ जी जांच लाइ पंहिंजे अमले में 50% इज़ाफ़ो कंदो, यानी 230 नवनि इंस्पेक्टरनि जी मुक़ररी पिणु कई वेंदी। कांग्रेस खां मुतालबो कयो वेंदो त हू दिमाग़ी सिहत जे हवाले सां ॼाण वठण लाइ 50 करोड़ अमरीकी डॉलर जी सीड़प कनि। दिफ़ा वारी वज़ारत, इंसाफ़ ऐं होमलैंड सिक्योरिटी स्मार्ट गन टेक्नोलॉजी में हथियारनि जी सेफ्टी में वाधारे जा तरीक़ा ॻोल्हींदा। अमरीकी सदर बारक ओबामा जो चवणु हो
त असांखे इहा ख़बर आहे त तशद्दुद जी हर कार्रवाई खे थियण खां रोकण ऐं दुनिया मां हर बुराई खे ख़तम करण मुमकिन न आहे, पर इहो त मुमकिन आहे त असां पंहिंजियुनि कोशिशनि सां कंहिं हिकु शैतानी अमल खे थियण खां रोके सघूं। पंहिंजे ख़िताब दौरान अमरीकी सदर बारक ओबामा केतिरनि ई मौक़नि ते जज़्बाती थी रोई ॾिनो। सदर बारक ओबामा 2012 में रियासत कंटीकट जे शहर न्यू टाउन जे हिकु एलिमेंट्री स्कूल में थींदड़ शूटिंग जी कार्रवाई में मारिजी वेंदड़नि जो ज़िक्र कंदे रोई ॾिनो। इन वाक़िए में 20 वॾा ॿार ऐं 6 ॼणा मारिजी विया हुआ। अमरीकी सदर बारक ओबामा पंहिंजा ॻोढ़ा उघंदे चयो त मां जॾहिं उन्हनि ॿारनि मुतालिक़ सोचींदो आहियां त पंहिंजो पाण ते काबू नाहे रखी सघंदो। Every time I think about those kids, it gets me mad. And by the way, it happens on the streets of Chicago every day. So, all of us need to demand a Congress brave enough to stand up to the gun lobby's lies. All of us need to stand up and protect its citizens. All of us need to demand governors and legislators and businesses do their part to make our communities safer. अमरीकी सदर बारक ओबामा पंहिंजे मथां थींदड़ इन तनक़ीद खे बि रद्द कयो त हू को आईनी तौर हथियार रखण जे हक़ ते पाबंदी हणी रहियो आहे। सदर जो चवणु हो त इहा का साज़िश न आहे जंहिं तहत हर माण्हूअ खां बंदूक वापसि वठी छॾिजे। डेमोक्रेटिक पार्टी सां तालुक़ रखंदड़ अमरीकी सदर बारक ओबामा केतिरनि ई महीननि खां इहो चई रहियो हो त उहे हिक तरफ़ो ई हथियारनि जे ज़ोर ते थींदड़ दहशतगर्दी ऐं तशद्दुद जी कार्रवाइनि खे रोकण लाइ का हिकमत अमली जोड़ण वारा आहिनि ऐं कांग्रेस जंहिं में रिपब्लिकन पार्टी जी अक्सरियत आहे सिर्फ़ इन खे नज़र में रखंदा, छो त उन्हनि पारां गन कंट्रोल जी इन खां अॻु में कयल पेश कयल तजवीज़ुनि खे बि रद्द कयो वियो हो। जॾहिं त रिपब्लिकन पार्टी सां तालुक़ रखंदड़ मेंबर जेकी आम तौर ते गन कंट्रोल लाइ खयल क़दमनि जी मुखालिफ़त कंदा आया आहिनि, सदर जी तजवीज़नि ते खुलियल नाराज़गीअ जो इज़हार कंदे चयो त इहो पंहिंजनि अख़्तियारनि खां हटी करे कमु करणु बराबरि आहे। रिपब्लिकन पार्टी जा केतिरा ई अॻुवाण इहो चई चुका आहिनि त चूंडजण खां पोइ हू उन्हनि ज़ाब्तनि खे तब्दील करे छॾींदा। रिपब्लिकन पार्टी जो उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप इन ते तनक़ीद कंदे चयो त अमरीकी सदर बारक ओबामा जूं तजवीज़ूं गन कंट्रोल ते पाबंदियूं लॻाइण तरफ़ पहिरियों क़दम आहे। संदसि चवणु हो त तमामु जल्द अव्हां ॿुधंदा त अव्हीं हथियार नथा रखी सघो, या ईअं खणी चई सघिजे थो त इहो अव्हां खां हथियार रखण जी इजाज़त खसण तरफ़ पहिरियों क़दम आहे। ऐवान जे स्पीकर पॉल रायन पारां इन्हनि तजवीज़नि खे इंतज़ामी सतह खां हद ओरांगण करार ॾींदे चयो त सदर इख़्तियारनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे रहियो आहे ऐं ऐवान जे फ़र्ज़ अदा करण में रंडक विझी रहियो आहे। नेशनल राइफल एसोसिएशन जेका हथियार रखण वारी हिकु ताक़तवर तंज़ीम आहे, इन तंज़ीम जो चवणु आहे त हू नवनि ज़ाब्तनि खे अदालत में चैलेंज करण जे हवाले सां गौर करे रहिया आहिनि। अमरीकी सदर बारक ओबामा व्हाइट हाउस में क़ानूनी ज़ाब्तनि ऐं कानून लागू कंदड़ अहलकारनि सां हिकु गॾिजाणी बि कई, जंहिंमें सदर बारक ओबामा चयो त संदसि ख़्वाहिश आहे त इहो केस अमरीकी अवाम जे साम्हूं रखियो वञे त जीअं वफ़ाक़ी गन कंट्रोल जे ज़ाब्तनि ते बहितर तरीक़े सां अमल थी सघे। अमरीकी सदर जो चवणु हो त हुन आला इंतज़ामिया जी टीम जंहिंमें अमरीकी अटॉर्नी जनरल ऐं FBI जो सरबराह बि शामिल आहे, खेनि हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि त हू कहिड़ा इंतज़ामी क़दम खणी सघनि था जेकी मुंहिंजे क़ानूनी अख़्तियारनि में बि आहिनि ऐं हुननि जे वस में बि आहिनि। वाज़िह रहे त अमरीका में हर साल गन शूटिंग जे वाक़िअनि में 30,000 माण्हू मारिजी वञनि था, जंहिंमें फायरिंग ऐं ख़ुदकुशी जा वाक़िआ बि शामिल आहिनि, जॾहिं त इहे कंहिं बि रोड हादसे खां मरंदड़ माण्हुनि जी तादाद में वधीक इज़ाफ़ो आहे। वाज़िह रहे त अमरीका में हर साल गन शूटिंग जे वाक़िअनि में 30,000 माण्हू मारिजी वञनि था, जंहिंमें फायरिंग ऐं ख़ुदकुशी जा वाक़िआ बि शामिल आहिनि, जॾहिं त अमरीका में रोड हादसनि में मरंदड़नि जो तादाद इन खां घटि आहे।
नाज़रीन, गन कंट्रोल जे लाइ ओबामा पारां जेका नई पॉलिसी जो ऐलान कयो वियो आहे, अमरीकी सदर बारक ओबामा ते इन हवाले सां सख़्त तनक़ीद पिण कई वई आहे। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। शामिल कंदासीं कुझु ॿियूं ख़बरूं ऐं कुझु ॿियूं रिपोर्ट्स, पर वक़्तु थियो आहे हिकु मुख़्तसिर ब्रेक जो। वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, उत्तर कोरिया पारां जोहरी तजर्बे खां पोइ आलमी बिरादरी में हलचल मचियल आहे। आलमी बिरादरी जो चवणु आहे त उत्तर कोरिया जो इहो क़दम आलमी कानूननि जी भञकड़ी आहे। बैनुल अक़वामी सतह ते उत्तर कोरिया तरफ़ां पहिरियों भेरो हाइड्रोजन बम जो कामयाब तजर्बो करण जी दावा खां पोइ न रुगो शक शुबनि में इज़ाफ़ो थियो आहे, पर आलमी सतह ते बि इन जी सख़्त मज़म्मत कई पई वञे। इहो ऐलान उत्तर कोरिया जी सरकारी टीवी ते कयो वियो। इहो तजर्बो उन ई जाइ ते कयो वियो जिते इन खां अॻु में उत्तर कोरिया पारां अहिड़ा जोहरी तजर्बा कया विया हुआ ऐं माज़ीअ में उन जाइ ते ज़िलज़िले जा झटका बि महसूस कया विया हुआ। ऐं हिन भेरे बि साॻी जाइ ते जोहरी तजर्बो करण खां पोइ ज़िलज़िले जा झटका महसूस कया विया। जापान, चीन ऐं ॾखण कोरिया पारां ज़िलज़िले जे झटकनि खां पोइ इहो चयो वियो त लॻे थो त इहे झटका कुदरती न हुआ। बंजीरी उहा साॻी जाइ आहे जिते इन खां अॻु में बि उत्तर कोरिया 2006 खां वठी हेल ताईं 3 भेरा जोहरी बम जा तजर्बा करे चुको आहे। उत्तर कोरिया जे इन जोहरी तजर्बे जी कामयाब दावा खां पोइ इहा ॻाल्हि साबित थी चुकी आहे त उत्तर कोरिया 2006 खां पोइ जोहरी सलाहियतनि में वाज़े इज़ाफ़ो कयो आहे। इन बावजूदि जोहरी मामलनि जे माहिरनि इन मामले ते केतिरा ई सवाल पिण उथारिया आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त वाक़ई धमाको एतिरो शदीद हो जेतिरो हाइड्रोजन बम जे नतीजे में थी सघे थो। अमरीकी थिंक टैंक पारां बि अहिड़नि ई ख़्यालनि जो इज़हार कयो वियो आहे त उत्तर कोरिया जी दावा खे ॾिसंदे धमाके जी शिदत 10 भेरा वधीक हुअणु घुरिजे हा। अमरीकी थिंक टैंक मूजिबि या त किम यंग कूड़ ॻाल्हाए रहियो आहे या वरी उत्तर कोरिया पारां रुगो फिशन फ्यूल वारे ज़रे जो हथियार तौरु इस्तेमालु कयो वियो आहे या हाइड्रोजन जो तमामु घटि ऐं मुख़्तसिर हिसो इस्तेमालु थियो आहे ऐं तजर्बे में हाइड्रोजन जो उहो हिसो बि कमु न करे सघियो आहे। अमरीकी अर्ज़ियाती सर्वे मूजिबि ज़िलज़िले जी शिदत 5.1 हुई। वाज़े रहे त गुज़िरियल महीने ई अमरीकी थिंक टैंक पारां इहो चयो वियो हो त मस्नूई सयारे खां हासिल थींदड़ ताज़िन तस्वीरनि मूजिबि उत्तर कोरिया पंहिंजे जोहरी तजर्बनि जी जाइ ते हिकु नई सुरंग तयारु करे रहियो आहे। उत्तर कोरिया तरफ़ां जोहरी तजर्बे जी दावा खां पोइ सॼी दुनिया मां शदीद रद्द अमल साम्हूं आयो आहे ऐं इन क़दम खे आलमी अमुन लाइ वॾो ख़तरो करार ॾिनो पियो वञे। जापानी वज़ीर आज़म शिंज़ो आबे जो चवणु आहे त उत्तर कोरिया जो इहो क़दम जापान जी सलामतीअ लाइ ख़तरो आहे ऐं इन हरकत खे बर्दाश्त नथो करे सघिजे। ॾखण कोरिया जे सदर बारक ग्योनहाई जो चवणु आहे त इहा कावड़ ॾियारण जी संगीन हरकत ऐं गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जी खुलियल ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। उत्तर कोरिया जे मरकज़ी हरीफ़ चीन पारां बि इहो चयो वियो आहे त हू इन जी सख़्त मुख़ालिफ़त कनि था। अमरीका पारां पिण इन ते सख़्त रद्द अमल ज़ाहिर कयो वियो आहे। अमरीका जो चवणु आहे त उत्तर कोरिया पंहिंजनि आलमी वाइदनि खे पूरो करे न त अहिड़नि कावड़ ॾियारींदड़ क़दमनि जो जवाबु ॾिनो वेंदो। यादि रहे त आलमी बिरादरी माज़ी में बि उत्तर कोरिया जे जोहरी धमाकनि खां पोइ उन ते इक़्तिसादी ऐं सियासी पाबंदियूं लागू कयूं हुयूं। आलमी बिरादरी खे उत्तर कोरिया जे जोहरी प्रोग्राम ते सदाईं ॻणती रही आहे ऐं इन ई प्रोग्राम सबबि उत्तर कोरिया ते पाबंदियूं बि लॻल आहिनि। इन खां अॻु में उत्तर कोरिया पारां जोहरी हथियारनि जी मौजूदगी जा दावा कया विया आहिनि, पर इहो पहिरियों भेरो आहे जो हाइड्रोजन बम जो हवालो ॾिनो वियो आहे। हाइड्रोजन बम हिकु अहिड़ो जोहरी हथियार आहे जेको एटम बम जे मुक़ाबले में तमामु घणो ताक़तवर आहे। कम्युनिस्ट मुल्क उत्तर कोरिया में आज़ाद मुबसरनि खे वञण जी इजाज़त नाहे, इन करे उत्तर कोरिया जी इन दावा जी तस्दीक नथी करे सघिजे। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल पारां उत्तर कोरिया जे हाइड्रोजन बम ठाहिण जे तजर्बे खां पोइ फौरी तौर ते संदसि ख़िलाफ़ क़दम खणण जो ऐलान कयो आहे। गॾियल क़ौमनि जो हंगामी इजलास अमरीका, जापान ऐं ॾखण कोरिया पारां तलब कयो वियो हो। इन इजलास में उत्तर कोरिया जे तजर्बे खे आलमी अमुन लाइ शदीद ख़तरो करार ॾिनो वियो। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल उत्तर कोरिया जे ताज़े जोहरी तजर्बे खां पोइ उत्तर कोरिया ते नयूं पाबंदियूं लॻाइण ते कमु करे रही आहे। अमरीकी सदर बारक ओबामा पिण इन ते सख़्त तनक़ीद कंदे चयो त अमरीका हमेशह खां इहो चवंदो आयो आहे त
त हू उत्तर कोरिया खे जोहरी रियासत तौरु तस्लीम न कंदो। अमरीकी सदर बारक ओबामा जो चवणु आहे त असीं ख़िते में पंहिंजनि इतिहादिन जमहूरी कोरिया जो तहफ़ुज़ ऐं दिफ़ा कंदासीं ऐं उत्तर कोरिया खे अहिड़े कंहिं बि क़दम जो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल बान की मून पिणु इन जी सख़्त मुज़म्मत कंदे चयो त उत्तर कोरिया जो इहो क़दम ख़िते जी सलामती खे ग़ैर मुस्तहकम करणु ऐं जोहरी फैलाउ जी कोशिशनि खे मुतासिर कंदड़ आहे। उत्तर कोरिया ते 2006, 2009 ऐं 2013 में जोहरी तजर्बनि खां पोइ गॾियल क़ौमनि पारां पाबंदियूं लागू कयूं वयूं हुयूं, जॾहिं त 20 इदारनि ऐं 12 माण्हुनि खे गॾियल क़ौमनि पारां ब्लैक लिस्ट पिणु कयो वियो हो। नाज़रीन, उत्तर कोरिया जे जोहरी तजर्बे जे हवाले सां मुख़्तसिर रिपोर्ट असां ॾिठी। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं यमन में सफ़ारतखाने ते थियल बमबारी ऐं उन खां पोइ ईरान जे रद्दअमल ते। ईरान पारां इन ते सख़्त रद्दअमल ज़ाहिर कयो वियो आहे। ईरान पारां गॾियल क़ौमनि खे ख़त लिखी इहो चयो वियो आहे त सऊदी अरब ख़िते में फ़िरके वारियत नफ़रत खे फैलाए रहियो आहे। तेहरान ते सफ़ारतखाने ते हमले खां पोइ ईरान ऐं सऊदी अरब जा लाॻापा ख़राब थींदा विया। ईरान पारां इहो इल्ज़ाम लॻायो वियो आहे त यमन में सऊदी अरब पारां संदनि सफ़ारतखाने ते बमबारी कई वई आहे। ईरान पारां गॾियल क़ौमनि खे ख़त लिखी चयो वियो आहे त ईरान विच ओभर में छिकताइण नथो चाहे, जॾहिं त सऊदी अरब फ़िरके वारियत नफ़रत फैलाए रहियो आहे। ईरान पारां चयो वियो आहे त सऊदी अरब जी क़यादत में क़ाइम इतिहाद जे जंगी जहाज़नि यमन जे गादी वारे हंधि सना में संदनि सफ़ारतखाने ते फायरिंग कई आहे। ईरान पारां चयो वियो आहे त सफ़ारतखाने ते मीज़ाइल फायर कया विया, जंहिं जे नतीजे में सफ़ारतखाने जो अमलो ज़ख़्मी थियो। यमन जे गादी वारे हंधि सना जे शहरियुनि जो चवणु आहे त जुमेरात दिहाड़े केतिरा ई फ़ज़ाई हमला थिया। अमरीका पारां पिणु इहो चयो वियो आहे त सफ़ारतखाने खे अहिड़ो को बि नुक़सानु नाहे पहुतो जंहिंखे ॾिसी सघिजे। अञा ताईं इहो बि वाज़े नाहे थी सघियो त उहो सफ़ारतखानो फ़ाल हो या न, छो त गुज़िरियल साल केतिरनि ई मुल्कनि सना में पंहिंजा सफ़ारतखाना ख़ाली कराए छॾिया हुआ ऐं सफ़ारतखाननि खे सामूंडी शहर अनन में मुंतक़िल कयो वियो हो। वाज़े रहे त यमन में सऊदी अरब जी क़यादत में क़ाइम इतिहाद हूसी बाग़ियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे रहियो आहे। यमन में जंग में मसरूफ़ सऊदी क़यादत में क़ाइम फ़ौजी इतिहाद जे तर्जुमान जो चवणु आहे त इन मामले जी जांच हली रही आहे। इतिहाद जे तर्जुमान पारां चयो वियो आहे त सभिनी मुल्कनि खे अॻु में इहा दरख़्वास्त कई वई हुई त हू पंहिंजनि सफ़ारती मिशन जे बारे में मालूमात ॾियनि, जॾहिं त बाग़ियुनि तरफ़ां फ़राहम थींदड़ ॼाण जी बुनियाद ते यकीन नथो करे सघिजे। यादि रहे त सऊदी अरब पारां तेहरान में सफ़ारतखाने ते हमले खां पोइ ईरान सां पंहिंजा सफ़ारती लाॻापा ख़तमु करे छॾिया हुआ। ख़िते जी सूरतहाल में छिकताइण वधण खां पोइ सऊदी अरब ऐं उन जे वेझनि इतिहादिन पारां ईरान मां पंहिंजा सफ़ीर वापसि घुराया विया आहिनि। ईरान पारां गॾियल क़ौमनि खे ख़त लिखी चयो वियो आहे त ईरान विच ओभर में छिकताइण नथो चाहे, जॾहिं त सऊदी अरब फ़िरके वारियत नफ़रत फैलाए रहियो आहे ऐं रियाज़ ईरान लाइ ग़लतफ़हमियूं पैदा करे रहियो आहे। बान की मून खे लिखियल ख़त में ईरान जे परॾेही वज़ीर रियाज़ में शिदत पसंदी जी हिमायत ऐं यमन में बेमाना जंग जा इल्ज़ाम हया। परॾेही वज़ीर ख़त में चयो आहे त असांखे पंहिंजे पाड़ेसरी मुल्क सां छिकताइण जी न ख़्वाहिश आहे ऐं न असांजी का इन में दिलचस्पी आहे। ईरान सऊदी अरब जे मसलकी मुनाफ़रत जे जवाब में हमेशह इस्लामी इतिहाद जी ॻाल्हि कई आहे। जिते सऊदी अरब जी क़यादत में इतिहाद यमन में हूसी बाग़ियुनि सां वेढ़ में मसरूफ़ आहे, त उते वरी सऊदी अरब जो चवणु आहे त तेहरान बाग़ियुनि जी हिमायत जे ज़रिए यमन में पंहिंजा पेर मज़बूत करणु चाहे थो।
नाज़रीन, यमन में सफ़ारतखाने ते थियल बमबारी खां पोइ ईरान जे रद्द अमल जे हवाले सां मुख़्तसिर रिपोर्ट अवां ॾिठी। अॼु जे ग्लोबल राउंडअप प्रोग्राम जो वक़्तु इते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।